वॾा ऐं घाटा वार त सभु कंहिं ख़ासि करे औरतुनि जो ख्वाबु हूंदो आहे, जंहिंजे लाइ उहे अजीब अजीब नुस्ख़ा आज़माइण समेत महांगा शैम्पू ऐं तेल पिण इस्तेमालु कंदियूं रहंदियूं आहिनि। अॼु असां हिते कुझु अहिड़ा तरीक़ा खणी आया आहियूं जिन ते अमल करे बिना ख़र्चनि जे पंहिंजे वारनि खे मज़बूत करे सघिजे थो, जंहिंजा के नुक़सान बि न आहिनि। उन्हनि शयुनि ते अमल करण खां पोइ तव्हांजा वार न रुगो तेज़ीअ सां वॾा थींदा, पर उहे मज़बूत बि थींदा ऐं चमकंदड़ बि रहंदा। सभ खां अवल असां जेका ॻाल्हि कंदासीं उहा हिन वक़्त ताईं कंहिंखे बि ख़बर न हूंदी, उहो आहे लूण जो इस्तेमालु। लूणु हर घर में आम हूंदो आहे ऐं उन लाइ के घणा पैसा बि न आहिनि ख़र्च करणा पवंदा। तव्हां घर में आम तौर इस्तेमालु थींदड़ लूण जा 2 खां 3 चमचा जेकॾहिं पंहिंजे शैम्पूअ में विझी ऐं पोइ उहो वारनि में शामिल कयो त तव्हांजे वारनि जूं पाड़ूं मज़बूत थींदियूं ऐं वार छणण बंदि थी वेंदा। लूण में मैग्नीशियम जो झझो मिक़दार हूंदो आहे जेको वारनि खे ॿिनि मुंहंनि वारो थियण खां बचाए थो ऐं उन्हनि जी पाड़ुनि खे मज़बूत करे छणण खां बि बचाईंदो आहे। जेतोणीकि विटामिन डी जा इंसान जी सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि, पर उन जो सिधीअ रीति घणी देरि ताईं वारनि ते इस्तेमालु उन्हनि खे नुक़सान ॾींदो आहे। सिज जी रोशनी में विटामिन डी जो झझो मिक़दार हूंदो आहे। घणी देरि ताईं सिज जी रोशनी अॻियां रहण सां वारनि जी सिहत कमज़ोर थी वेंदी आहे ऐं उहे पंहिंजो रंग फिटाइण लॻंदा आहिनि। उन करे वारनि खे ढके रखण सां हिकु त उन्हनि खे सिज जी घणी रोशनी खां बचाइण घुर्जे ऐं ॿियो त धूड़ मिटी आलूदगी गाॾियुनि जे धुएं खां बि महफ़ूज़ कजे, जेके वारनि जी सिहत लाइ तबाह कंदड़ आहिनि। अॼुकल्ह घणे क़दुरु औरतूं पंहिंजे वारनि खे ख़ुश्क करण जे लाइ हेयर ड्रायर जो इस्तेमालु कंदियूं आहिनि, जंहिंसां हिकु त बिजलीअ जो बि इस्तेमालु थींदो आहे, ॿियो त उन सां वारनि जो रंग ख़तमु थियण शुरू थी वञे थो। रुगो गरम हवा लॻण सां वारनि जूं पाड़ूं कमज़ोर थींदियूं आहिनि। उन करे ज़रूरी आहे त वारनि खे कुदरती हवा लॻंदे सुकाइण लाइ छॾियो वञे। घणे क़दुरु माण्हू मथे ते टुवाल या सोटी कपिड़े जो इस्तेमालु कंदा आहिनि, जेको वारनि जी कुदरती सणभ ऐं आलाण खे न रुगो जज़ब कंदो आहे, पर वार टुटण जो सबबु बि बणिबो आहे। उन करे वार उगण जो तरीक़ो मटाइण समेत विहाणनि ते रेशमी कपिड़े जो इस्तेमालु करे वारनि जी सिहत बहितर रखी सघिजे थी। वारनि जी मज़बूती जे लाइ उन्हनि जी पाड़ुनि में रत जे वहिकरनि जी बि वॾी अहमियत हूंदी आहे। जेकॾहिं सॼे ॾींहं में रुगो कुझु मिंटनि लाइ ई मथे खे जिस्म खां हेठि लड़काइजे त इन दौरान वारनि में रत जा वहिकरा बहितर थींदा आहिनि, जंहिंसां वारनि जी वाध वेझ में वॾो सुठो फ़र्क़ु पवंदो आहे ऐं वार मज़बूत थींदा आहिनि। सुम्हण खां अॻु वारनि खे फणी ॾियणु ख़ासि करे औरतुनि जे वारनि खे सॼो ॾींहुं ॿधल हुजण करे न रुगो सिधो कंदो आहे, पर उन्हनि में लॻल तेल बि ॿीहर सॼे वारनि में फैलिजी वेंदो आहे ऐं वारनि जी पाड़ुनि में रत जे वहिकरनि खे बि मुतहरिक करे सघिबो आहे। राति जो वक़्तु वारनि जी ख़ूबसूरती लाइ इंतिहाई अहम हूंदो आहे। जेकॾहिं राति जे वक़्तु मथे जी रत जा वहिकरा सही कजनि त वारनि जी सिहत बहितर बणाए सघिजे थी। उन करे राति जे वक़्तु फणी ॾियण जी आदत तव्हांजे वारनि जी मज़बूतीअ जो सबबु बणिजण समेत उन्हनि खे छणण खां बि रोकींदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk